मुझे ऑलमोस्ट बतौर कमिश्नर रावलपिंडी इंटरिम गवर्नमेंट ने साफ शफाफ इलेक्शन करवाने के लिए तकरीबन 1.25 साल पहले लगाया था, लेकिन मैं इंतहाई अफसोस से कहता हूं कि मैं वो इलेक्शन ठीक नहीं करवा सका और मैं अपने ओहदे से यहां इस्तीफा दे रहा हूं। मैंने जो इस इलेक्शन में गलत काम किया है, रावलपिंडी के 13 एमएनए की सीटें जो हारे हुए लोगों को हमने जितवाया है, लोगों की 70 हजार की लीड को हमने उनकी शिकस्त में बदला है और आज भी हमारे लोग बैठ के जेली मोहरें लगा रहे हैं। मैं माजरत चाहता हूं अपने तमाम रिटर्निंग ऑफिसर से जो मेरे मातहत काम कर रहे थे, जो बेचारे रो रहे थे जब मैं उनको कह रहा था कि आप ये काम गलत काम करें और वो नहीं करना चाह रहे थे। मैंने इस मुल्क के या इस डिवीजन के साथ जो गलत काम किया है, मुझे रावलपिंडी के कचहरी चौक में सजाए मौत दी जानी चाहिए। अपने आप को मैं पुलिस के हवाले करता हूं कि मुझे इसकी भरपूर तरीके से सजा दी जानी चाहिए। पंजाब जे शहर रावलपिंडी जे कमिश्नर लियाकत अली चड्ढा चूंडनि में धांधली करण जो इतराफ़ कंदे इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान करे छॾियो। इलेक्शन कमीशन जे चीफ इलेक्शन कमिश्नर ते धांधली में मुलविस हुअण जो इल्ज़ाम रावलपिंडी जे कमिश्नर लियाकत अली चड्ढा चयो आहे त असां 50,000 जी लीड तां हारायल उम्मीदवार खे खटरायो। मुल्क तोड़ण जो हिसो न थो बणिजी सघां। ब्यूरोक्रेसी शेरवानी सुबराए घुमंदड़ सियासतदाननि लाइ गलत कम न करे CPO कमिश्नर लियाकत अली चड्ढा खे गिरफ़्तार करे वरितो। इलेक्शन कमीशन पिंडी जे मुस्तीफ़ा थियल कमिश्नर जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। इल्ज़ामनि जी जांच करण जो बि ऐलान। तर्जुमान चयो आहे त कंहिं बि डिवीज़न जो कमिश्नर DRO या RO नाहे हूंदो। चीफ इलेक्शन कमिश्नर ते लॻायल इल्ज़ाम ग़लति आहिनि। कमिश्नर जो इलेक्शन में सिधी रीति को बि किरदारु नाहे हूंदो। पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी रावलपिंडी जे मुस्तीफ़ा थियल कमिश्नर जे इल्ज़ामनि जी जांच करण जो हुकुम ॾेई छॾियो। कमेटी जोड़ण जी हिदायत मोहसिन नक़वी चयो आहे त इल्ज़ामनि जी शफ़ाफ़ जांच कई वञे। पंजाब जे सुध समाह वारे वज़ीर कमिश्नर जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। आमिर चयो आहे त आपघात जी ॻाल्हि कंदड़ शख़्स साइको थी वियो सघे थो। पिंडी जे कमिश्नर खे कंहिं मजबूर कयो हो त पोलिंग डे ते हुन ज़िक्र छो न कयो। लॻी रहियो आहे त लियाकत चड्ढा सियासत करणु चाहे थो। पिंडी जे कमिश्नर सोशल मीडिया ऐं ओवरसीज़ पाकिस्तानी दबाव जो इतराफ़ कयो आहे। 10 ॾींहनि बाद ज़मीर जागण ते बि सवाल उथी रहिया आहिनि। पीपल्स पार्टी अॻवान श्री रहमान चयो आहे त पिंडी जे कमिश्नर जे बयान जी जांच थियणु घुरिजे। नून लीग जे राणा सनाउल्लाह लियाकत चड्ढा जो ज़हनी चेकअप कराइण जो मुतालबो कंदे चयो आहे त पहिरीं लियाकत जो चेकअप थिए, बाद में सदस्य बयान जी इंक्वायरी ज़रूरी आहे। जी बिल्कुल, कमिश्नर रावलपिंडी लियाकत चड्ढा प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे या प्रेस कॉन्फ्रेंस क्रिकेट स्टेडियम में रावलपिंडी में कई वई आहे। हिन जो चवणु आहे त रावलपिंडी में जेको PSL जूं मैचूं थियूं आहिनि उन्हनि जी ॿुधी करे सुठी ख़ुशख़बरी आहे ऐं असांजे लाइ सुठी ख़बर आहे। पर मूंखे निगरान हुकूमत में इलेक्शन कराइण वारनि मामलनि ते लॻायो वियो हो ऐं इलेक्शन सही न करायो वियो, जंहिंजे करे मां इस्तीफ़ा थो ॾियां। हिन हवाले सां हिन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त रावलपिंडी में 13 माण्हुनि खे खटायो वियो ऐं 70 हजार जी लीड वारनि खे हारायो वियो आहे। हिन हवाले सां हिन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो जेके मुंहिंजे मातहत हुआ उहे कमु न करे रहिया हुआ ऐं मूंखे रावलपिंडी जी कचहरी चौक में सजाए मौत ॾिनी वञे। हिन हवाले सां हिन चयो त मूंसां गॾु इलेक्शन कमिश्नर ऐं ॿिया जेके माण्हू बि आहिनि उन्हनि खे बि सजाऊं ॾिनियूं वञनि। जी बिल्कुलु, मुल्क में आम चूंडनि जे हवाले सां जेको मुबैना धांधलियूं साम्हूं आयूं आहिनि ऐं हुनखे साम्हूं रखंदे इंतज़ामी सतह ते हिकिड़ी पहिरीं वॾी इस्तीफ़ा साम्हूं अची वई आहे। हिन हवाले सां कमिश्नर रावलपिंडी जो जेको ज़मीर आहे उहो जागी पियो आहे। लियाकत अली चड्ढा आहे कमिश्नर रावलपिंडी, उन इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। हुन जो चवणु आहे त रावलपिंडी में 13 माण्हुनि खे खटायो वियो आहे ऐं 70 हजार जिन माण्हुनि खे लीड हुई उनखे हारायो वियो आहे। मुंहिंजे मातहत जेके कमु करणु चाहिनि पिया उन्हनि कमु न कयो ऐं मुंहिंजो चवण बि न वरितो। मूंखे रावलपिंडी कचहरी में भले मौत जी सज़ा ॾिनी वञे, पर मूंसां जेका ॻाल्हि हूंदी उहा हक़ीक़त कंदुसि। हिन चयो त मूंसां गॾु जेके इलेक्शन कमिश्नर ऐं ॿिया माण्हू हुआ उन्हनि खे बि सज़ाऊं ॾिनियूं वञनि, छाकाणि जो हिन में समूरा असीं कसूरवार आहियूं ऐं हिन करे पंहिंजे उहिदे तां हिन इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान कयो आहे। जी बिल्कुलु, हिन वक़्तु ताईं जेके चूंड धांधलियूं थियूं आहिनि या उन में हिकिड़ो पहिरियों वॾो इस्तीफ़ा साम्हूं अची वियो आहे ऐं चीफ कमिश्नर जेको रावलपिंडी आहे उन इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। चीफ कमिश्नर जेको रावलपिंडी लियाकत चड्ढा आहे उन समूरियूं जेके धांधलियुनि जा इल्ज़ाम आहिनि उहे क़बूल बि कया आहिनि ऐं उन सां गॾु इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान पिणु कयो आहे। इन हवाले सां बाज़ाब्ता तौर ते हुन मीडिया खे बि घुरायो आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन हिकिड़ी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। हुन जो चवणु आहे त मां बेज़ाब्तगियुनि करण ते ऐलान कयां थो त काफ़ी सारियूं बेज़ाब्तगी थियूं आहिनि ऐं असां
हारियल उम्मीदवारनि खे 50,000 जी लीड ॾेई उन्हनि खे चूंड खटाइण में तब्दील कयो आहे। इन हवाले सां हिन जो चवणु आहे त मूंखे इलेक्शन कराइण जे लाइ मुक़ररु कयो वियो हो, पर मां शफ़ाफ़ चूंडूं कराइण में नाकाम रहियो आहियां। चीफ कमिश्नर जो चवणु आहे त असां 76,000 वोटनि खां जेके माण्हू खटे रहिया हुआ उन्हनि खे हारायो वियो आहे ऐं मूंखे जीअण जो हिन वक़्तु को बि हक़ु नाहे। हिन चयो त हिन वक़्तु बि रावलपिंडी में जाली मोहरूं लॻाई पई वञनि ऐं उहो वोट बराबरि कया पिया वञनि। हिन जो चवणु आहे त मूंखे जेको ग़लति कमु करण जे लाइ शदीद दबाव विधो वियो, मां क़ौम खां माफ़ी थो वठां। इन मौक़े ते हिन जो चवणो त मां पंहिंजे जुर्म ते पाण ई पुलिस खे हवाले कयां थो, हू जेका मूंखे सज़ा ॾियनि उहा मूंखे क़बूल आहे। हिन चयो त आम चूंडुनि में जेको धांधलियूं थियूं आहिनि उन जा समूरा सबूत बि मौजूदु आहिनि। जेका प्रेस कॉन्फ्रेंस करे इस्तीफ़ा ॾिनी आहे ऐं चूंडुनि में मुबैना धांधलियुनि जो जेको इल्ज़ाम हयो आहे, उन खां पोइ बाज़ाब्ता तौर ते निगरान वज़ीर आला पंजाब आमिर मीर बि पंहिंजी स्टेटमेंट जारी कई आहे ऐं हुनजो चवणु आहे त कमिश्नर रावलपिंडी 13 मार्च ते रिटायर थियणो हो ऐं उहो दिमाग़ी मरीज़ आहे। इन वारे सां हिन जो चवणु आहे त कमिश्नर रावलपिंडी वटि 8 फरवरी ते चूंडुनि बाबति को बि उहिदो ई न हो। हिननि जो चवणु आहे त कमिश्नर रावलपिंडी जेके इल्ज़ाम हया आहिनि उनजी मज़म्मत कयूं था। जेको शख़्स ख़ुदकशी जी ॻाल्हि करे रहियो आहे उहो साइको ई थी सघे थो। हिन वधीक चयो आहे त असां समूरनि इल्ज़ामनि खे रद्द कयूं था ऐं इल्ज़ामनि जो मक़सदु इलेक्शन कमीशन जी ताक़ खे तकरारी बणाइण आहे। इन हवाले सां हिन वक़्तु सोशल मीडिया ते तोड़े जो ॿियनि इदारनि में कमिश्नर रावलपिंडी जी इस्तीफ़ा हिकिड़ो अहम मौज़ू बणिजी वियो आहे, छाकाणि जो मुल्क में आम चूंडुनि ते अॻे ई सवाल थी रहिया आहिनि। उन खां पोइ एॾे वॾे हिकिड़े पहिरियों भेरो कंहिं वॾे उहिदे जे ऑफिसर जी चूंडुनि ते धांधलियुनि जा इल्ज़ाम हणी इस्तीफ़ा ॾियण वारो मामिलो पिणु हिन चूंडुनि खे वधीक मशकूक करे छॾियो आहे। कुल इलेक्शन कमिश्नर जे बयाननि खां पोइ हिकिड़ी इंतिहाई वॾी हलचल मची वई हुई, जंहिंखां पोइ इलेक्शन कमीशन बाज़ाब्ता तौर ते पंहिंजी पधिराई कई आहे। उन इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त जेको रावलपिंडी जो कमिश्नर आहे उनखे कंहिं समूरा इल्ज़ाम हुनजा रद्द कयूं था ऐं हुनजी तरदीद कयूं था। इलेक्शन कमीशन कंहिं बि उहिदेदार या इलेक्शन जा नतीजा तब्दील करण जे लाइ कंहिंखे बि न चयो हो, न ई का हिदायतूं जारी कयूं हुयूं। इलेक्शन कमीशन पंहिंजी जेका वज़ाहत कई आहे हुन में चवणु आहे त कंहिं बि डिवीज़न जे कमिश्नर न त DRO हूंदो आहे, न ई प्रिज़ाइडिंग ऑफिसर हूंदो आहे, न ई इलेक्शन कमीशन इलेक्शन का कंडक्ट कराइण में हुनजो को सिधो सौ को किरदारु हूंदो आहे। तंहिंजे करे इलेक्शन कमीशन इन मामले ते जल्द जेको इंक्वायरी बि करे रही आहे। होॾां इहे बि इतला मिलिया आहिनि त कमिश्नर रावलपिंडी खे फौरी तौर ते गिरफ़्तार बि कयो वियो आहे। उन इल्ज़ामनि जी अञा ताईं का तस्दीक न थी सघी आहे। जी बिल्कुलु, कमिश्नर रावलपिंडी लियाकत चट्ठा हिन वक़्तु पुलिस हिरासत में आहे ऐं CCPO रावलपिंडी हिन ॻाल्हि जी तस्दीक कई आहे त लियाकत चट्ठा खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे, हुनखे हिरासत में वठी छॾियो आहे। अञा ताईं हुन मथां को बाज़ाब्ता केस दाख़िल न कयो आहे, पर हुनखे बाज़ाब्ता तौर ते इल्ज़ामनि खां पोइ गिरफ़्तार कयो वियो आहे। इन हवाले सां जेको ॿुधायो पियो वञे त कमिश्नर लियाकत चट्ठा पाण ई चयो त हू पुलिस खे पाण खे पुलिस हवाले करे रहियो आहे ऐं हिनखे पुलिस हवाले थियण खां अॻु ई जेको आहे रावलपिंडी पुलिस पहुची खेसि गिरफ़्तार करे वरितो आहे। हिन वक़्तु रावलपिंडी ऐं इस्लामाबाद जी सूरत हाल इहा रही आहे त रावलपिंडी में हिन वक़्तु इन प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ समूरा जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि बि जेको आहे सो DROs ऐं ROs सां राब्ता कया आहिनि। जेके हारायल उम्मीदवार आहिनि उन्हनि जो चवणु आहे त असीं फौरी तौर ते समूरनि चूंडुनि खे बि रद्द कयूं था, छाकाणि जो कमिश्नर जहिड़ी सतह जे एॾे वॾे ऑफिसर इन क़िस्म जो जेको इल्ज़ाम हयो आहे ऐं धांधलियूं ऐं हिन वक़्तु ताईं हुनजो चवणु आहे त हिन ते ठपे मथां ठपा लॻी रहिया आहिनि ऐं इहे चूंडूं हिकु सवालिया निशान थी वयूं आहिनि। हिन वक़्तु कमिश्नर रावलपिंडी CCPO रावलपिंडी जी हिरासत में आहे ऐं पुलिस हुनखे गिरफ़्तार करे वरितो आहे या हुन बाज़ाब्ता तौर ते पाण गिरफ़्तारी पेश कई आहे। हिन जी हिन वक़्तु ताईं तस्दीक त न थी सघी आहे, पर इतला इहे आहिनि त हू हिन वक़्तु पुलिस हिरासत में आहे ऐं CCPO रावलपिंडी जो चवणु आहे त असां हुनखे बाज़ाब्ता तौर ते गिरफ़्तार करे वरितो आहे, छाकाणि जो हुन अहिड़े क़िस्म जा इल्ज़ाम आया आहिनि ऐं इन समूरनि इल्ज़ामनि खे निगरान जी जेका हुकूमत आहे उन बि रद्द करे छॾियो आहे। निगरान जेको वज़ीर आला इतलात जो आमिर मीर उन हिनखे ज़हनी मरीज़ करार ॾींदे चयो आहे ज़हनी मरीज़ आहे। 8 मार्च ते रिटायर थियणो हो ऐं कमिश्नर जो हिन में चूंडुनि में खटण रहाइण या हाराइण में को बि किरदारु न हूंदो आहे। होॾां इलेक्शन कमीशन बि साॻी तरह इन समूरनि इल्ज़ामनि जी तरदीद कई आहे। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त असां इन समूरनि मामलनि ते इंक्वायरी कराईंदासीं, छाकाणि जो जेको कमिश्नर जो हिन चूंडुनि में न को DRO हूंदो आहे न RO हूंदो आहे ऐं कमिश्नर जो हिन में को बि किरदारु न हूंदो आहे। बहरहाल हुन जेके इल्ज़ाम हया आहिनि हुन समूरनि इल्ज़ामनि जी जांच कराई वेंदी। जी बिल्कुलु, कमिश्नर रावलपिंडी जेको इस्तीफ़ा ॾिनी हुई ऐं इस्तीफ़ा खां पोइ चूंडुनि में धांधली वारे मामले ते इतला इहे आहिनि त हुनखे बाज़ाब्ता तौर ते गिरफ़्तार कयो आहे, पर गिरफ़्तारी जी तस्दीक अञा ताईं
न पई कई वञे। हिन हवाले सां जेको पुलिस अमलदारनि सां ॻाल्हि थी आहे उन्हनि जो चवणु आहे त जेसि ताईं बाज़ाब्ते तौर ते FIR दाख़िल न थींदी इन मामले ते उन वक़्त ताईं कुझु बि नथो ॻाल्हाए सघिजे, छाकाणि जो FIR खां सवाइ कंहिं एॾे वॾे उहिदे जे अमलदार खे गिरफ़्तारी करे ॿुधाइणु इहो को कानूनी अमल में नथो अचे, जंहिंजे करे हुनजी गिरफ़्तारी ज़ाहिरी तौर ते छो न कई वई आहे। पर इतला इहे आहिनि त कमिश्नर रावलपिंडी खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं कमिश्नर ऑफिस ॿाहिरां वॾे तादाद में जेको आहे पुलिस नफ़री बीहारी वई आहे ऐं गॾोगॾु कमिश्नर हाउस आहे जेको ॿुधाए पियो वञे त कमिश्नर हाउस जे पुठिएं गेट खां कमिश्नर रावलपिंडी लियाकत चिट्ठा खे गिरफ़्तार करे पुलिस खणी वई आहे। जी असद, इहो ॿुधाइजो त हीउ एतिराफ़ बिल्कुलु आहे, पर इहो ॿुधाइजो त जेके कामयाब उम्मीदवार थिया आहिनि उन्हनि जो वास्तो कहिड़नि पार्टियुनि सां आहे रावलपिंडी में, या हीउ जो कमिश्नर चइबो त 13 MNAs खे जिन्हनि कामयाब करायो आहे? जी जेके उम्मीदवार पिंडी मां कामयाब थिया आहिनि उन्हनि मां अक्सरियत जो तालुक़ु जेको आज़ाद उम्मीदवार आहे ऐं ॿ जेके सीटूं आहिनि रावलपिंडी मां उहे नून लीग खे मिलियूं आहिनि, जॾहिं त आज़ाद उम्मीदवारनि जो तालुक़ु ॿियो आहे ऐं जेके सीटूं ॿियूं ॾिनियूं वयूं आहिनि उहे जेके हिन आज़ाद उम्मीदवारनि जूं आहिनि, जंहिंजे करे को मुबैना तौर ते उहे समूरा जेके फार्म आहिनि या समूरियूं चूंडूं आहिनि उहे अदालतुनि में चैलेंज थियल आहिनि, जंहिंजे करे बाज़ाब्ते तौर ते अञा के नोटिफिकेशन जारी न कया विया आहिनि, केतिरा ई नोटिफिकेशन रहियल बि आहिनि, जंहिंजे करे इन्हनि नोटिफिकेशन ते बि असरअंदाज़ थियण जे लाइ इहा हिकिड़ी इस्तीफ़ा वारी कोशिश कई वई आहे, जिन जो ज़रियनि जो चवण आहे त हिकिड़ी वॾी साज़िश आहे जेका कुझु कलाकनि अंदरि या कुझु ॾींहंनि अंदरि बेनक़ाब थींदी। इन सिलसिले में सुप्रीम कोर्ट में बि केस हलंदड़ आहे ऐं सुप्रीम कोर्ट में बि केस मुक़ररु कयो वियो आहे ऐं सूमर ते उनजी ॿुधणी आहे त समूरनि चूंडुनि खे कलंदम करार ॾिनो वञे ऐं सॼे मुल्क में एहतजाज बि हली रहिया आहिनि। उन खां पोइ हेॾे वॾे सतह जे कामोरे जी हिकिड़ी इस्तीफ़ा ऐं हुनजो जेको तस्दीकी बयान आहे इहो चूंडुनि ते बि सवालिया निशान उथारे थो। जी असद, उतां जेके उम्मीदवार हारजी विया आहिनि उन्हनि जो हिन बयान अचण खां पोइ छा चवणु आहे? ॻाल्हि ॿोल थी आहे कंहिंसां? जी इब्तिदाई तौर ते त उते मक़ामी तौर ते जेके साथी मौजूदु आहिनि, सीनियर जर्नलिस्ट मौजूदु आहिनि, उन्हनि सां उन्हनि जी ॻाल्हि थी आहे ऐं उन्हनि जो चवणु आहे त असां अॻे ई इन्हनि चूंडुनि ते ख़दशा ॾेखारिया हुआसीं, अॻे ई इन्हनि चूंडुनि ते असांखे जेको आहे रद्द अमल आयो हो त असांखे ज़बरदस्ती हारायो आहे, असां चूंडुनि ते केतिरा ई सवाल बि उथारिया आहिनि ऐं ताज़ो जेको आहे PTI जो बयानु साम्हूं आयो आहे त जेको कमिश्नर रावलपिंडी जो जेको एतिराफ़ी बयानु आहे उन ते रद्द अमल उन जे साम्हूं आयो आहे त इहे जेके समूरियूं सीटूं आहिनि इहे चोरी थियल सीटूं आहिनि उहे वापसि कयूं वञनि, छाकाणि जो जेके कमिश्नर रावलपिंडी जे बयान खां पोइ PTI तरफ़ां इहे सीटूं जेके आहिनि समूरनि सीटुनि खे वापसि करे इन्हनि ते ॿीहर चूंडूं कराइण जो मुतालबो कयो वियो आहे ऐं इन करे उहे जेके हारजी वियल उम्मीदवार आहिनि, मां तव्हांखे जीअं ॿुधायो त उन समूरनि उम्मीदवारनि इस्लामाबाद हाई कोर्ट समेत इलेक्शन कमीशन सां अॻु में ई रुजू करे छॾियो हो त उहे अॻु में ई इन्हनि चूंडुनि ते सवालिया निशान उथारे रहिया हुआ त हाणे वरी उन्हनि कमिश्नर रावलपिंडी उन्हनि जी जेको उथारियल सुवालनि ते वधीक ठपो हणी छॾियो आहे। जी वॾी महिरबानी असद शहर तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन, असद शहर असांखे हिकु दफ़ो ॿीहर आगाह करे रहियो हो त पंजाब जे शहर रावलपिंडी जे कमिश्नर लियाकत अली चूंडुनि में धांधली करण जो इतराफ़ कंदे इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान करे छॾियो आहे। इतला आहिनि त हुनखे गिरफ़्तार कयो वियो आहे, पर हुनजी गिरफ़्तारी जी अञा ताईं तस्दीक नाहे थी सघी।